ईमान वारो अल्लाह खां ड्रिजो जिया अल्लाह खां ड्रिजण जो हक आहे। अल्लाह खां जिया ड्रिजण जो हक आहे इने ड्रिजो अल्लाह खां। मुसलमान भाउ दुनिया में माण्हू ड्रिजंदो आ, नांग खां बि ड्रिजंदो आ, विछुअ खां बि ड्रिजंदो आ, हर ईज़ा ॾींदड़ शइ खां बि ड्रिजंदो आ। ऐं जॾहिं उहो नांग भला विछू वग़ैरह जेकॾहिं असां उनखे ॾिसी वठूं त छॾींदासूं, मारे विझंदासूं। हाणे सवाल इहो आहे त नांग खां बि ड्रिजबो आहे, विछूअ खां बि ड्रिजबो आहे, ॿिए कंहिं दुश्मन मुखालिफ़ खां बि ड्रिजबो आहे, उहो जिन बि शयुनि खां ड्रिजबो आहे। त उन्हनि खे जेकॾहिं असांजे वर चढ़ी वञनि, असांजे वस में अचनि, असांजी उन्हनि ते कावड़ हूंदी आहे, उन्हनि खे मारे विझंदा आहियूं। इहो बि हिकु ड्रिज आहे, इहो बि ड्रिजण जो अंदाज़ आहे। हाणे अचो त ॾिसूं त अल्लाह खां ड्रिजण जो अंदाज़ माना मतलब कहिड़ो आहे। अल्लाह खां ड्रिजण जो अंदाज़ ही आहे। मां तव्हांखे दुनिया जो मिसाल ॾियां त मुरीद खे मुर्शिद सां मोहब्बत हूंदी आहे, औलाद के पी सां मोहब्बत हूंदी आहे, मुहिब के पंहिंजे दोस्त महबूब सां मोहब्बत हूंदी आहे। पोइ जंहिंखे जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे न, उहो इन ॻाल्हि खां ड्रिजंदो आहे त किथे मुंहिंजो मुर्शिद नाराज़ न थी पए, किथे मुंहिंजो दोस्त नाराज़ न थी पए, किथे मुंहिंजो पीउ नाराज़ न थी पए। छो इन करे ड्रिजंदो आहे त हिन जी हुन सां मोहब्बत आहे। हाणे ही जेको अल्लाह खां ड्रिजण आहे बाननि जो, इहो ड्रिजण हुन अंदाज़ में नाहे, हिन अंदाज़ में आहे। अल्लाह फरमाईंदो आहे वल्लज़ीना आमनू अशद्द हुब्ब लिल्लाह। जेके ईमान वारा बाना आहिनि उन्हनि खे ज़ोर मोहब्बत आहे पंहिंजे अल्लाह सां, ज़ोर मोहब्बत आहे पंहिंजे अल्लाह सां। मुसलमान भाउ पोइ जॾहिं उहे अल्लाह सां मोहब्बत रखंदा आहिनि, अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि, त अल्लाह खे यादि कंदा आहिनि, त अल्लाह बि उन्हनि खे यादि कंदो। पोइ काॾे बाने जो यादि करणु, काॾे ख़ालिक जो यादि करणु। त मुसलमान भाउ इहो अल्लाह तबारक व तआला खां जेको ड्रिजण आहे मोहब्बत जे बुनियाद ते आहे। त ही मोहब्बतूं जेके बानहपूं जेके रब जी असां इबादत था कयूं, जंहिं रब खे पंहिंजो ख़ालिक मालिक रज़ाक इन अल्लाह ला कुल शैइन क़दीर, हर शइ ते कुदरत रखंदड़ मञूं था ऐं उन सां मोहब्बत आहे ऐं उहो असां ते इनाम इकराम कंदो। किथे अहिड़ो कमु न कयूं जो असांजे ईमान खे ख़तरो थिए ऐं कंहिं कम मां अहिड़ो कमु न कयूं जंहिंसां असांजो ख़ालिक मालिक नाराज़ थी पए। ख़ालिक मालिक नाराज़ थी पए। इन करे उहो बानो अल्लाह खां ड्रिजंदो आहे ऐं अल्लाह इन जे लाइ हुकुम फरमायो त ईमान वारो मूं अल्लाह खां ड्रिजो। ड्रिजण जो छा मतिलबु आहे त मूं रब जे दरबार में, मूं रब जे वात में, मूं रब जे मार्फत जे रस्ते में परहेज़गारी अख्तियार कयो। छा अख्तियार कयो? परहेज़गारी अख्तियार कयो। परहेज़गारी छाखे चइबो आहे? परहेज़ जी माना छा आहे? बचण। जेको बि अल्लाह जंहिं ॻाल्हि जे करण खां मना कयो आहे त हिन खां बचो। जेको परहेज़गार हूंदो उहो हुन खां बचंदो। ऐं वरी जिन शयुनि जो रब हुकुम कयो आहे त ही कयो त उहे सभु उहो परहेज़गार बानो कंदो। परहेज़गारी इहा न आहे त ज़ाहिरी परहेज़गारी हुजे, रिज़्क जो माण्हू ख़्याल न करे त हलाल ज़रिए सां थो अचे या हराम ज़रिए सां थो अचे। न न, ख़्याल करणो आहे रिज़्क हलाल खाइण बि परहेज़गारी आहे। रिज़्क हलाल खाइण बि
परहेज़गारी आहे पंहिंजे दिल खे गुनाह खां पाक करण बि परहेज़गारी आहे रब जी मोहब्बत रखण बि परहेज़गारी आहे रब जे दीन जी तबलीग करण बि परहेज़गारी आहे रब जे मखलूक जी ख़िदमत करण बि परहेज़गारी आहे मुसलमान भाउ परहेज़गार जेके बाना हुंदा आहिनि उहे प्यारा हुंदा आहिनि अल्लाह खे अल्लाह ऐलान फरमायो आहे ओ इद्दत लिल मुत्तक़ीन मूं जन्नत परहेज़गारनि लाइ ठाही आहे मूं जन्नत परहेज़गारनि लाइ ठाही आहे उहे परहेज़गार कहिड़ा आहिनि मुख़्तसर ॿुधायां रब फरमायो आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैब व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीना युमिनूना बिमा उनज़िला इलैका व मा उनज़िला मिन क़ब्लिका व बिल आखिरति हुम यूक़िनून रब फरमायो त परहेज़गार उहे आहिनि जेके सलात क़ाइम कंदा आहिनि जेके ग़ैब ते ईमान रखंदा आहिनि जेके रब जे ॾिनल रिज़्क़ मां ख़र्च कंदा आहिनि सखावत करण अल्लाह जे नाले ते इहा बि परहेज़गारी आहे ऐं परहेज़गारी जी माना जेका लफ़्ज़ी माना आहे उहा आहे डिॼण बचण ऐं उन जाइ ते मौजूद हुजण जिते रब हुकुम कयो आहे मुसलमान भाउ त परहेज़गारी कामयाबी आहे रब्बुल आलमीन बार बार क़ुरान मजीद में पंहिंजे बाननि खे परहेज़गारी जो हुकुम फरमायो परहेज़गारी जो हुकुम फरमायो आहे परहेज़गार थियो मुसलमान भाउ हाणे अचो त इहो ॾिसूं त असां बि परहेज़गारी कयूं था पर अॼु जंहिं यार जो उर्स मुबारक आहे उन बि परहेज़गारी कई हाणे ॿिया जेतिरा बि भलाई दोस्त आहिनि सभई माशाअल्लाह परहेज़गार सभई तव्हां बि परहेज़गार पर परहेज़गारी जो सिलो जेको रब हिन जवान खे ॾिनो आहे उहो कुझु और सम्झो था न कुझु ॿियो आहे छो सबब कहिड़ो आहे सबब इहो आहे त परहेज़गारी में फ़र्क़ु हूंदो मसलन असां गुनाह खां बचूं था पर उन जा सबब मुख़्तलिफ़ आहिनि छाजे करे था बचूं त अल्लाह जो अज़ाब थींदो नाराज़ थींदो ऐं के वरी माण्हू इन करे बि हूंदा आहिनि जिन खे पीउ जो डपु हूंदो आहे त बाबा छा चवंदो त तूं कहिड़ा कम थो करी को वरी परहेज़गारी कंदो आहे माण्हुनि जे डप खां जेकॾहिं ईमान वारो आहे त इहा बि परहेज़गारी आहे हर तरह सां ईमान वारे जो को न को सबब परहेज़गारी जो बचण जो गुनाह खां हूंदो आहे पर ओ इहो जेको सबब आहे न इहो हिकिड़ो सबब घटि हूंदो आहे अदना हूंदो आहे ॿियो सबब आला हूंदो आहे अल्लाह वारनि जी जेका तक़वा ऐं असांजे तक़वा में फ़र्क़ु इहो आहे त हुननि जे दिल में गुनाह जो इरादो थींदो ई न आहे अल्लाह ताला हुननि जे मेहनत करे मोहब्बत जे करे रियाज़त जे करे ताबेदारी जे करे परहेज़गारी जे करे हुननि जी दिल पाक बनाए छॾींदो आहे हुननि जे दिल में गुनाह जो इरादो न थींदो आहे रब्बुल आलमीन पंहिंजे औलिया अल्लाह खे महफूज़ बनाईंदो आहे पर असांजी जेका दिल आहे उन दिल में गुनाह जी मोहब्बत त हूंदी आहे पर कंहिं सबब जे करे उन गुनाह खां बचंदा आहियूं त हुननि जी जेका परहेज़गारी आहे अल्लाह वारनि जी जेका परहेज़गारी आहे उहा आला क़िस्म जी परहेज़गारी आहे पोइ चवंदा आहिनि त जेतिरो दर्जो ओतिरो इम्तिहान जेतिरो इम्तिहान ओतिरी इनायत हुननि एतिरा दर्जा बुलंद करे इम्तिहान ॾेई तक़वा जे इन दर
दर्जे ते पहुता आहिनि रब्बुल आलमीन उन करे उन्हनि खे इहो दर्जो ॾींदो आहे अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून न इन्हनि खे खौफ आहे न हुज़न आहे रब इन्हनि जी तारीफ़ कंदो आहे हाणे हिकिड़ो नुक़्तो जिया मां शुरू में ओ हुननि हमराहनि जी ॻाल्हि कई बिस्तरो कुल्हे ते लोटो कोरो हम अपना खाते हैं ही कायनात मुस्तफा जे सदके अल्लाह जो थी खाए हे वरी चन हम अपना खाते हैं अलाए छा था अपना खाइन बहरहाल उहे हाणे केर चवे त बाहे तव्हां त हिते आया वैसे हाफ़िज़ निज़ामुद्दीन भलाई तव्हांखे दावत ॾिनी ख़िदमतूं इज़तूं हेॾियूं ॻाल्हियूं हो वीचारा ॾिस कुल्हे ते थन बिस्तरा ऐं हेॾी परहेज़गारी बि कनि था तव्हां पाण मञो था नमाज़ क़ाइमु करणु ख़र्च करणु इहा परहेज़गारी आहे वग़ैरह वग़ैरह पोइ हुननि जी जेका परहेज़गारी आहे उहा परहेज़गारी न थी ऐं तव्हां वारी परहेज़गारी वरी परहेज़गारी थी छो सवाल थींदो न मुसलमान भाउ जीअं तव्हांखे ॿुधायमि त हुननि जे अक़ीदे में फेर आहे जेकॾहिं अक़ीदे में फेर अची वई न इहा परहेज़गारी कम जी न आहे या मेहनत कम जी न आहे वाकई हू भी मेहनतूं कनि था परहेज़गारियूं कनि था पर इहा मेहनत कम जी न आहे अल्लाह फरमाईंदो आहे हाणे उन ते हिकिड़ो ॿ दलील तव्हांखे ॾेई मां पंहिंजी जाइ वठंदुसि रब फरमायो त इन सफ़ा वल मरवत मिन शआइर अल्लाह सफ़ा ऐं मरवो अल्लाह जे निशानियुनि मां आहिनि अल्लाह जे निशानियुनि मां आहिनि हाणे इहे कीअं निशानियूं थियूं हाजी सगोरा उनखे बहितर ॼाणनि था मां मुख़्तसर मूं जहिड़ा बि के दोस्त हूंदा जिन खे सुहिणे नमूने सां सुठे नमूने सां मथां ख़बर न हुजे हिकु त सफ़ा मरवो इन करे जो हिकु जबल ते आदम अलैहिस्सलाम जा क़दम लॻा ऐं ॿिए जबल ते बीबी हवा अलैहिस्सलाम जा क़दम लॻा मरवो इमरतुन वग़ैरह औरत खां इहो मरवो थियो होॾे वरी हज़रत आदम जो लक़ब आहे न सफ़ीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह उन जे करे ऐं ॿियो सबब इहो आहे बीबी हाजरा इन सफ़ा ऐं मरवे ते पंहिंजे बचे इस्माइल लाइ पाणी जे तलाश में ड्रोड़ी छा कयो आई ड्रोड़ी है हाणे ॾिसो बीबी हाजरा उन जबलन ते ड्रोड़ी रब कुरान में बयान करे छॾियो त इहो सफ़ा मरवो इहे ॿ जबलनि जा नाला आहिनि हिकिड़े जबल जो सफ़ा ॿिए जो मरवा इहे रब थो फरमाए त इहो सफ़ा मरवो अल्लाह जे निशानियुनि मां हिकु निशानी इहो कंहिंजे करे निशानी बनियो अल्लाह जे बाने जे करे अल्लाह जे बानीअ जे करे उन जे करे निशानी बनियो मुसलमान भाउ ऐं हिननि जो त इहो अक़ीदो आहे त नबी जो बि हीलो वसीलो न वठिबो जेको जहिड़ो आहे उन जो हीलो वसीलो वठिबो पोइ हे तव्हां अहले हदीस तव्हां इन ते सर्च कयो चवंदा आहिनि त बाबा क़ुरान हदीस में को नबी जहिड़ो हुजे उन जे वसीले जो को सबूत न आहे हालांकि सबूत आहे नबी पाक अञा आया ई कोन हा त अवली रब जे दरबार में उहे माण्हू अर्ज़ कंदा हा त या अल्लाह जेको आख़िर ज़मान नबी मोकिलींदे उन जे सदके फतेह ॾे त रब उन्हनि खे फतेह ॾींदे असांजो अक़ीदो आहे त रब जे दरबार में असां रब जे रबूबियत जो बि वास्तो ज़रियो वठंदासीं रब फरमायो आहे त मुंहिंजा अस्माउल हुस्ना आहिनि सोना नाला आहिनि उन्हनि जो बि हीलो वसीलो वठो मुसलमान भाउ ऐं अमलनि जो बि हीलो वसीलो वठो
नबी पाक बनी इसराइल जे 3 माण्हुनि जो वाक़ियो ॿुधायो। हो गार में विया, पोइ गार जे मथां तूफ़ान मींहं जे करे छिप अचे करे किरी उन जो मुंहुं बंदि थी वियो। हाणे ॿाहिरि कीअं निकिरनि? पोइ 3 ॼणनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो त पोइ अल्लाह खां 3 ॼणनि दुआ घुरी, या अल्लाह मुंहिंजो फिलाणो अमल हो, मां तोखे राज़ी करण ख़ातिर कयो हो, हिन छिप खे हटा, छिप खे हटा। थोरो हटी वई, वरी ॿिए बि इहा दुआ घुरी, अञा हटी, टे बि इहा घुरी दुआ, छिप हटी वई, हे ॿाहिरि निकिरी आया। ख़ुदि नबी पाक इहो वसीलो अमलनि जो बयान फरमायो आहे। मां तव्हां खां सुवाल थो कयां, असांजा अमल छा आहिनि? अल्लाह जी मखलूक आहिनि, उहे बि मखलूक आहिनि, पर अल्लाह जे पूरी मखलूक में वॾे शान वारी मखलूक केरु आहे? वॾी इज़त वारी मखलूक केरु आहे? अल्लाह जा नबी, रसूल, पीर, पैगंबर, अल्लाह जा वली, ओलिया अल्लाह। जॾहिं आम मुस्लमान जे अमल जो ज़रियो वसीलो रब जे दरबार में वठी सघे थो, त पोइ नबी रसूल जो ज़रियो वसीलो छो?